जीना रीना असां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त 1 महीनो पहिरियां ॻोठ दड़ी सुंदराणी रहवासी हथियार बंदन हथां अगवा थियल अकरम ऐं सफदर नसीराणी खे घोसपुर पुलिस मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वरितो आहे। जी नाज़रीन, असां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त 1 महीनो पहिरियां ॻोठ दड़ी सुंदराणी रहवासी नौजवान अकरम नसीराणी ऐं सफदर नसीराणी पंहिंजे ॻोठ खां करमपुर तरफ़ मिटनि सां मिलण अची रहिया हुआ त रस्ते में ई हथियार बंदन हथां अगवा थी विया, जंहिंखे घोसपुर पुलिस अॼु राति मुबैना पुलिस मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। नौजवाननि जे घर पहुचण ते घर जूं रुठल ख़ुशियूं मोटी आयूं आहिनि। जी नाज़रीन, असां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त घोसपुर पुलिस मुबैना मुक़ाबले बाद नौजवाननि सफदर ऐं अकरम नसीराणी खे बाज़ियाब कराए वरितो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।